घोटकी मां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त घोटकी म्यूनिसिपल कमेटी इंजीनियरिंग ब्रांच ते कब्ज़ो। गैर कानूनी शॉपिंग सेंटर जी अॾावत जारी है। म्यूनिसिपल इंतजामिया पारां 11 दुकान मुबीना 1 करोड़ रुपयनि में वेकिरो करण जो इंकशाफ थियो है। सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह खान धारे जो जाम आसिफ रज़ाक खान धारे जो मामले जो नोटिस वठंदे कम बंद कराए छॾियो है। घोटकी मां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त घोटकी म्यूनिसिपल कमेटी इंजीनियरिंग ब्रांच ते कब्ज़ो। गैर कानूनी शॉपिंग सेंटर जी अॾावत जारी है। म्यूनिसिपल इंतजामिया पारां 11 दुकान मुबीना 1 करोड़ रुपयनि में वेकिरो करण जो इंकशाफ थियो है। सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह खान धारे जो जाम आसिफ रज़ाक खान धारे जो मामले जो नोटिस वठंदे कम बंद कराए छॾियो है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।